अस्सलाम वालेकुम आबाज़गार दोस्तों। तमामु अहम वीडियो आहे ज़राअत सां रिलेटेड जेके माण्हू उन्हनि जे लाइ तमामु हिकिड़ी जेको आहे हीअ वीडियो फ़ाइदेमंद साबित थींदी ऐं कुझु हिन में ख़दशा आहिनि, कुझु नयूं ॻाल्हियूं आहिनि, कुझु जेके ॻाल्हियूं पाण पहिरियां डिस्कस कयूं उन्हनि सभिनी ते ॻाल्हाईंदासीं। उन खां पहिरियां तव्हांखे गुज़ारिश आहे त वीडियो पसंदि अचे लाइक एंड शेयर ज़रूरु कजो ऐं हिननि ॻाल्हियुनि ते तव्हां पंहिंजो तबसरो असांखे कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा कयो त तव्हांजे ज़हन में कहिड़ा सुवाल आहिनि ऐं असां छा था ॻाल्हायूं, छा पाण ॿिन्हिनि सभिनी जी हिक ॿिए जी ॻाल्हि पाण खे सम्झ में अचे थी या कोन थी अचे। ज़राअत जे लाइ जेको नओं कानून आहे उन में हारी कार्ड वारनि खे छा मिलंदो इन ते बि डिस्कस कयूं था। पर जेको वॾो अहम इशू आहे उन ते जेको आहे पाण हिन वीडियो में ॻाल्हायूं था। हिकु महीने में तक़रीबन 3 गॾिजाणियूं थियूं आहिनि त कणिक जो बहिरान आहे, कणिक कोन्हे का मार्केट में ऐं कणिक जेको आहे महांगी थी वई आहे, आबादगारनि कोन ॾिनी आहे। सॉरी, हाणे इहा कणिक काॾे वई? या त ज़राअत जा जेके असांजा नुमाइंदा आहिनि उहे खाई विया, या त चवंदा आहिनि न या फूदने में फेरा या वटि खोटा आहिनि, ठीकु आहे। या त फूड डिपार्टमेंट वारा पाण लिकाए विया आहिनि कणिक, या जेको आहे सिंध गवर्नमेंट पाण लिकाए वई आहे, या एग्रीकल्चर एक्सटेंशन डिपार्टमेंट लिकाए वियो आहे, या ज़राअत में जेके वॾा गब्बर असांजा माना पार्टीज़ आहिनि, स्टेक होल्डर्स आहिनि, या उहे लिकाए विया आहिनि। तव्हां ऐं मूं जहिड़ा जेके 5, 8, 10 एकड़ वारा आबादगार आहिनि उहे त सूरनि में आहिनि। मिसाल 25-30 एकड़ जेके सिंध गवर्नमेंट चए थी त 1 खां 25 एकड़ वारो आबादगार नंढो आबादगार आहे। मिसाल कंहिं वटि 13 एकड़ आहे, कंहिं वटि 12 एकड़ आहे, 25 एकड़नि खां घटि आहे, 25 एकड़नि जे विच में जेको आहे उहो नंढो आबादगार आहे। असां त नथा लिकाए सघूं, पाण नथा लिकाए सघूं, त इहा कणिक काॾे वई? कणिक जे हवाले सां गवर्नमेंट छो परेशान आहे? जेको मिनिस्टर अचे थो चिड़ियो ऐं वॾे दावा सां चवे थो त असांजी जेका कणिक हींअर बम्पर किराप थियो आहे। बम्पर किराप थियो आहे त उहा कणिक असांजी वई काॾे? तव्हां एॾा छो परेशान आहियो? तव्हांखे ईंदड़ वक़्त जे लाइ छो एॾी टेंशन आहे? त जेकॾहिं हिकिड़ी मां वीडियो ठाही हुई त मां चयो त जेकॾहिं 55 अरब रुपया कणिक जे लाइ सब्सिडी ॾिनी वई आहे, ईंदड़ 2026-27 में जेकॾहिं 165 मतिलबु 3 दफ़ा वधीक सब्सिडी ॾींदा त बि कणिक जो बहिरान मतिलबु ख़तमु न करे सघंदा। इहा मुंहिंजी 2 महीननि खां पहिरियां जी वीडियो आहे, ठीकु आहे। हाणे सिंध गवर्नमेंट कल्ह की मीटिंग में पाण पई मतिलबु चवे त असांखे 2026-27 में कणिक जो अञा वधीक बहिरान ईंदो, 15,90,000 मैट्रिक टन जी ज़रूरत पवंदी। जॾहिं खाइण जे लाइ कणिक मौजूदु कोन्हे का, जॾहिं असांजे मतिलबु शहरनि में आबादियुनि में कणिक मौजूदु कोन्हे को, अञा 4 महीना कणिक लथे कोन्हे, त उहा कणिक काॾे वई? तव्हांजो इहो बम्पर किराप काॾे वियो? इहे सुवाल आहिनि न। तव्हां छा था सम्झो त इहो माना केतिरो वॾो अलमियो आहे, ठीकु आहे। त इहा कणिक कंहिं वटि आहे? या त फूड डिपार्टमेंट पाण, या CM, मतिलबु जेके CM जा मिनिस्टर एॾी दावा था कनि जो एॾी कणिक महांगी थी वई आहे त भई हिन खे मिले कोन थी, ठीकु आहे। ऐं खाइण जे लाइ जेकॾहिं कोन्हे त पोखी जे लाइ कीअं हूंदी? तव्हां ॿुधायो न। त जेकॾहिं ॿिज जेको आहे ॿिज अवेलेबल कोन मतिलबु थींदो त 2026-27 में जे फ़सुल जे लाइ डेफिनेटली असांखे जेको आहे अक्टूबर-नवंबर में जॾहिं असांजी ज़रूरत हूंदी, ऐं आबादगारनि खे मशवरो ॾींदासीं, जिन आबादगारनि खे कणिक पोखणी आहे सब्सिडी बि मिलंदी। तव्हांखे इहा ॻाल्हि मुंहिंजी यादि रखिजो। कणिक पोखणी आहे त पंहिंजो ॿिज कोशिशि करे हींअर सां रखी छॾिजो। पोइ किथां बि तव्हांखे मिले थो, ॿिज न रखंदो तव्हांजे लाइ ॾाढियूं परेशानियूं थींदियूं। सभिनी खां आम ॻाल्हि ॿिज अथव। उन टाइम ते हींअर जेको बहिरान कणिक जो लॻो पियो आहे, पंहिंजो रखियो अथव, कंहिं दोस्त वटां, कंहिं कंपनी वटां, कंहिं साथी वटां, जिते बि तव्हांजो ॿिज जो ॾिसो तव्हांखे माना आहे त उतां पंहिंजो सुठो क्वालिटी ॿिज ज़रूरु वठी छॾिजो। सॉरी, असांजी इहा सादी सिंधी ॿोली हूंदी आहे। असांजी मतिलबु तव्हांखे सम्झाइण जे लाइ इहे असांजो तरीक़ेकार आहे। वधीक असांखे एडिटिंग वग़ैरह कोन थी अचे, ठीकु आहे। हाणे कणिक जो बहिरान एॾो लॻो पियो आहे त कणिक इहा आख़िर वई काॾे? माना एॾा मिनिस्टर चवनि था त पंजाब में बि बम्पर किराप थियो आहे, पर पंजाब में बि सूरत हाल ख़राबु लॻी पई आहे। सिंध में बि बम्पर किराप थियो आहे त सिंध में बि सूरत हाल ख़राबु आहे। इहा हिकिड़ी असांजे लाइ सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे। नए कानून में, नओं कानून जेको आयो आहे उन जे बारे में जेका इंफॉर्मेशन ईंदी वेंदी तव्हांखे असां ॿुधाईंदासीं, ठीकु आहे। त मिसाल इहे कुझु शयूं आहिनि त महीने में कणिक जो बहिरान ते माना 3 गॾिजाणियूं थियूं आहिनि। कणिक जो बम्पर फ़सुलु थियो आहे पर कणिक मौजूदु कोन्हे को। अगरि कणिक खाइण लाइ मौजूदु कोन्हे को त उहा
पोखण लाइ किताब मौजूदु हूंदी। 2026-27 में कणिक जो वधीक बोरान थींदो ऐं 15,90,000 मैट्रिक टन जेको आहे ज़रूरत पवंदी। ठीकु आहे। ऐं ज़रात लाइ जेको नओं कानून आहे उन जे लाइ तव्हांखे इहा गुज़ारिश कंदासीं त ॾिसो, हारी कार्ड वारनि खे कुझु न कुझु फ़ाइदो मिलंदो। ठीकु आहे, पर इहो कानून जॾहिं वाज़े अचे न असांजे साम्हूं, उन्हनि ते आहिस्ते आहिस्ते डिस्कस कंदासीं। हाली फ़िलहालु जॾहिं गवर्नमेंट जेका शइ असांखे ॾिए थी उन हिसाब सां ओड़ी असां जेका सम्झूं था तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि कयूं था। ठीकु आहे न। मिसाल तव्हांखे जेकॾहिं कूड़ा ख्वाब ॾेखारियूं त हीउ को वॾो इनकलाबी कानून आहे, त अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का। बाक़ी हिन में जेकॾहिं फ़ाइदा वग़ैरह गवर्नमेंट ॾींदी त लाज़मी ॻाल्हि आहे गवर्नमेंट हिकिड़ो वॾो डिसीशन वरितो हूंदो। काफ़ी आबादकारनि जा मतिलबु कमेंट्स बि ईंदा आहिनि त जेको आहे अहिड़ियूं शयूं पहिरियां बि आयूं पर उहे जेको आहे उन्हनि ते अमल दरामद कोन थियो। उहे ॻाल्हियूं जेको आहे किताबनि में या पन्ननि में थी ऐं ख़तमु थी वियूं। तव्हां इन्हनि जे बारे में छा था सोचो त सिंध गवर्नमेंट करे छा पई? माना हिकिड़े पासे परेशान आहे त माना असां वटि वॾो बहिरान आहे, ॿिए पासे चवे थी त माना कणिक असां वटि जेको आहे बम्पर किराप थियो आहे, कणिक आहे बि कोन। 3 मीटिंगनि में गवर्नमेंट जा अंग अखर अथव त हिकिड़ी मीटिंग में उन्हनि चयो त 79,000 मैट्रिक टन मिली आहे असांखे कणिक। हिकिड़ी मीटिंग में उन्हनि चयो त असांखे जेको आहे लख बि मैट्रिक टन कोन मिली आहे। माना 10 लख मैट्रिक टन फील्ड डिपार्टमेंट वारनि खे कणिक गॾु करणी हुई, वठणी हुई। ऐं इन्हनि जो निज़ाम अहिड़ो जन आबादकारनि खे कणिक मतिलबु जन ॾिनी आहे, अञा ताईं उन्हनि खे पैसा कोन मिलिया आहिनि। माना को निज़ाम हिननि जो सही कोन्हे को। हिननि जूं ॻाल्हियूं वॾियूं आहिनि पर हिननि जी ॻाल्हियुनि खां पोइ ॾिसूं था त अमल दरामद कुझु कोन्हे को। उहा ई करप्शन आहे। एग्रीकल्चर एक्सटेंशन डिपार्टमेंट तबाह थी वियो आहे। हुननि में ऑफिसरनि जे माना एॾा राशी ऑफिसर आहिनि, उहे खाइनि था, पट सट कनि था, पर उन्हनि जे लाइ वेहण जे लाइ पंहिंजी का कुर्सी बि सुठी कोन अथव। उन्हनि जा वाशरूम तव्हां ॾिसंदव न, उॾी असांखे मरण जो मक़ामात, अहिड़ी उन्हनि जी सूरत हाल आहे। तव्हां इन्हनि जे बारे में छा था सम्झो? छा तव्हांखे ॻाल्हि सम्झ में आई आहे? असांखे ज़रूरु ॿुधाइजो। थैंक यू सो मच।